नाज़िर गुलाब लगारी जे ॻोठ काजी कोली वासी फ़कीरो कोली माज़ूर त ज़रूर आहे पर मजबूर नाहे। वो अॼु बि पंहिंजी मदद पाण पोढ़ियो करे पंहिंजो ऐं माइटनि जो पेट पाले थो। उन हवाले सां ॾिसूं था इब्राहिम लगारी जी ही रिपोर्ट। नाज़रीन असी मौजूद हींअर गुलाब लगारी भरिसां ॻोठ कांजी कोली में, जिते फ़कीरो माज़ूर ज़रूर आहे पर हू मजबूर नाहे। अॼु ॾींहुं सुधो हुन कॾहिं बि माना ख़ैरात कोन घुरी आहे, पंहिंजी मज़दूरी कंदो आहे। चाहे कोडर हुजे चाहे ॿियो कमु हुजे, उहो पंहिंजे हथनि सां कंदो आहे। अचो त हिन खां पुछूं त हिन जो छा चवणु आहे। ऐं जैतून जी तारीख़ कंदो आहियां, पंहिंजा ॿियो फार्म जो कमु कंदो आहियां, माना रेड़ो बि हलाईंदो आहियां, माना हथनि वारो। ऐं मज़दूरी बि कंदो आहियां ऐं बहादुर बि आहियां हथ सां। ऐं मुंहिंजो माना का अहिड़ो का हवाले सां मुंहिंजो कुझु कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं फ़क़ीर जूं। सचाई, जज़्बो, ईमानदारी इहा जे माण्हू सां गॾु हुजे त हुन लाइ का बि शइ हिते जेका सा नामुमकिन कोन्हे को। हिन इहे ई घुर कई आहे त मूंखे को बि कारोबार खोले ॾिनो वञे त जीअं बचनि जो गुज़र करे सघां। कैमरामैन गुलज़ार लिगारी सां इब्राहिम लिगारी, मेहरान टीवी, गुलाब।